अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 30 जुलाई वेनसडे ऐं मंझंदि जो 1 थियो आहे। असां नमाज़ पढ़ी चुका आहियूं ॿिए पहिरीं जी। अॼु मुंहिंजो बिल्कुलु बि मूड न हुयो व्लॉग ठाहिण जो। सुबुह खां उहो ई कमु, भई चांहि ठाहियमि, कुझु फ्रिज मां कयोसीं, खाधोसीं ऐं नाश्तो कयो उनजो, ऐं टीवी इलाही इंजॉय कयमि मां। सुबुह खां वेही कुझु शोज़ ॾिठा, मॉर्निंग शोज़ मूंखे वणंदा आहिनि के उहे ॾिठमि वेही। ऐं उनखां सवाइ हाणे चयमि त भला विंझण वेंदमि त कपिड़ा इस्त्री करे वठां। लंच में कुझु न कुझु फ्रिज में पियल आहे। राति जो मुंहिंजी नुंहुं बि कुझु पचायो, उहो बि बचियल आहे, त असां उहो ई लंच कंदासीं ऐं पोइ राति जे लाइ वरी मां फ्रेश खाधो पचाईंदमि। सो हिन महिल ताईं जी इहा प्रोग्रेस आहे। लंच करे वरितो ऐं एम्ब्रॉयड्री मुंहिंजी हिते पहुती आहे। 3rd बंच, 4 वॾा बंचिस आहिनि, जंहिंमां मां 2 करे चुकी आहियां, 3 मां इहो भरियां थी पई। हले थो आस्ते आस्ते, टाको टाको करे नेठि थी वेंदो। अक्सर जीअं मां चवंदी आहियां, चले तो कठी जाएगा सफ़र आहिस्ता आहिस्ता। ऐं इहो सॉन्ग बि जेको आहे मुंहिंजो ॾाढो फेवरेट आहे। शाम जा 5 थिया आहिनि, आराम बि करे वरितो, सभु कुझु करे वरितो ऐं मां वञा थी किचन में। चिकन कढी रखियो, अलाए छा पचाईंदमि ख़बर न आहे। हे तारिक जो हुनजो पियानो आहे ऐं ॿिन्ही मुंहिंजे पुटनि खे म्यूज़िक सां इलाही शौक़ु आहे। ऐं हिन वटि पियानो आहे ऐं अली वटि गिटार आहे। टाइम ॿिन्ही खे कोन्हे त इनखे इंजॉय कनि। सो कम में पंहिंजी नौकिरीअ में मसरूफ़। सो हलूं था किचन में। चिकन हे कढी रखियो हुअमि फ्रीज़र मां, पर हिते ख़राबी इहा आहे त हिते स्किन सूधो चिकन हूंदो आहे, माना हिन जी खल लथल न आहे, खंभ पटियल आहिनि। सो मां पचायां थी कुझु न कुझु, अलाए छा ख़बर न आहे। सो दाल भाॼी पचाई अथमि 2 ॾींहं, त अॼु दिलि चयो हलो भला चिकन था पचायूं। सो जॾहिं हे पची वेंदो त मां त हिन जी स्किन लाइ पोइ ई खाईंदी आहियां। पहिरियों बि मुंहिंजी नुंहुं बि पचायो, 2 दफ़ा रोस्ट कयईं, अलाए ॿियो छा पचाई, त मां स्किन लाइ पई छॾियां ऐं पोइ जेको अंदरां निकिरे पियो उहो खावां पई, मजबूरी आहे। सो फ़िलहालु ॾिसां, पहिरियों सोचां त बसरु कटिणो आहे, टमाटर कटिणो आहे, छा करिणो आहे, पोइ हिन जी तयारी शुरू कंदमि। बसरु मां हिते ईअं रफ़ कटियो आहे, थुल्हो थुल्हो, ऐं उहो फ्राए थो थिए। जॾहिं ब्राउन थी वेंदो त मां हिनखे ब्लेंड कंदमि ऐं ब्लेंडर हिते कढी रखियो आहे। ऐं उनखां अलावा मां हे ट्राए कयमि त चिकन जी खल जेका आहे आराम सां लहे पई, त शुकुरु कयमि मां त मूंखे इहा पचाइणी न पवंदी। ऐं हिते मां चिकन साफ़ु सुथिरो करे ऐं पोइ हिनखे देॻड़ीअ में विझंदमि। हीअ मां अलॻि सां पचायो आहे पंहिंजे लाइ, ऐं हिते हिन में तारिक जे लाइ रखियो अथमि अलॻि सां ऑलिव ऑयल में, पंहिंजे लाइ आम तेल में। अदरक थूम बि हिन में विधी अथमि। हीअ अदरक थूम, अदरक जो पेस्ट, हे थूम जो पेस्ट, इहा ॿिन्ही में पइजी वई आहे। ऐं सुराण खां हेल्प वरितमि, टमाटर जी पेस्ट ठाराईमांसि ऐं हे फ्राए करे बसर जी बि पेस्ट ठाराईमांसि। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 31 जुलाई थर्सडे। मां अची वई आहियां किचन में चांहि ठाहिण जे लाइ। हिते खीर हे ईअं पाठे जे पैकेट्स में बि मिलंदो आहे ऐं बॉटल्स में बि। त हे बॉटल वठी ईंदा आहिनि खीर जी, जीअं हिकिड़ी ख़तमु थींदी आहे वरी ॿी वठी ईंदा आहिनि। सो मां अची वई आहियां पंहिंजी चांहि ठाहिण जे लाइ। कल्ह मां कुझु क्लिप्स रिकॉर्ड कया, पर उहो शायदि 3 मिंटनि जो हुयो, अलाए केतिरो नंढो हुयो उहो व्लॉग, त मां पोस्ट न कयमि। सो अॼु उहो तव्हां कल्ह वारियूं क्लिप्स ॾिसी चुका आहियो ऐं हाणे अॼु मां रिकॉर्ड कयां थी। ॾींहुं उहो ई आहे, रूटीन उहा ई आहे, कमु उहो ई आहे, कुझु नओं न आहे। त शेयर कंदे बि अजीब थो लॻे न, त उहो ई सुबुह नाश्तो ठाहियो, भर्त भरियो, पोइ लंच ठाहियो। सो बहरहाल ज़िंदगी रवंदो आहे, माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। कपिड़ा विधा आहिनि मशीन में, मुंहिंजा सुराण जा धोपनि था ऐं चांहि पीआं थी पई। अञा चांहि पी ख़तमु कोन कई आहे। सो चांहि पीजे। हे मिरर्स ट्रेंडिंग में आहिनि न, पर मूंखे कोन था वणनि इहे चिॿा आईना, सुराण खे वणनि था। सो हिते मुंहिंजी चांहि इंतज़ार में आहे। चांहि पी बि उनखां पोइ अलाए छा कबो ख़बर न आहे। सुराण विया कपिड़ा सुकणा विझण ऐं मां हिते भर्त थी भरियां ऐं आख़िरी पन बचायो आहे हिन 3rd बंच जो। 3 बंच हले थो माशाल्लाह, भरिजी वेंदो इंशाल्लाह आस्ते आस्ते करे। टाइम थियो आहे 1:30, नमाज़ पढ़ी चुका आहियूं। एम्ब्रॉयड्री काफ़ी अॻिते वधी वई आहे माशाल्लाह। 4थों बंच शुरू कयो आहे मां, जेको तक़रीबन थोरो अधु बि थी वियो आहे। सो हाणे आहे लंच टाइम। किचन में अची वियमि। हे आहे कल्ह वारो चिकन जो बोर्ड जेको मां पचायो मंझंदि जो, बसि राति जो खाधोसीं, उनखां पोइ सॼो ई बचियो पियो आहे। ऐं राति मां तारिक खां नान घुराया आहिनि, छो त हुन ॻाढ़े अटे जी मानी खाई खाई मां थकिजी पियमि।
ऐं अॼु मां चयो तमामु मूंखे चकी अटो घुराए ॾियो। मां सर्च बि कयो ऐं मूंखे मिली वियो त हिते ऑनलाइन बि मिले थो ऐं कहिड़े कहिड़े मार्केट में अवेलेबल आहे। सो मां उन्हनि खे ॿिन्ही नुंहुं ऐं पुट खे लिंक मोकिले छॾियो आहे, जंहिंखे पहुचे उहो मूंखे घुराए ॾिए। सो राति जो असांजे नान घुरायासीं थोरा एक्स्ट्रा, त मूंखे ख़बर हुई मां सुराण शौक़ सां खाईंदमि अगरि बचियल हूंदा आहिनि त। हाणे बोड़ गरम कंदमि पहिरियों ऐं पोइ नान गरम कंदमि ऐं असां कंदासीं लंच। कल्ह हे वठी आया हुआ वाङण, त तारिक शौक़ सां खाईंदो आहे, कुझु भाॼियूं खाईंदो आहे, उन्हनि में हिकिड़ा वाङण बि आहिनि। त राति जे लाइ इनशाला हे 2 क़िस्मनि जा वाङण पचंदा, हिकिड़ो मिक्स भाॼी वाङणनि जी ऐं हिकिड़ा उहे ट्रेडिशनल जेके असांजा सिंधी तरियल वाङण हूंदा आहिनि, कट लॻाए करे चीरे ॾेई पचाईंदा आहियूं। सो फ़िलहालु त तयारी आहे लंच जी। हा, त खोड़ सारियूं प्यालियूं पयूं। सुराण अची वई आहे किचन में ऐं सुराण कुझु ठाहे थी ऐं पहिरीं त थांव थी जमा करे त हुनखे छा छा खपंदो सामान रखण जे लाइ। ऐं मूंखे आवाज़ु आयो किचन मां असल में टक टक टक, मां चयो हिते कुझु थी रहियो आहे। सो हे चिकन हुयो मैरिनेटेड, फ्रीज़र मां कढियो अथई, धाणा फ्रेश कल्ह आया। ऐं सुराणे बॉइल कया थी पास्ता? अच्छा, स्मॉल मैक्रोनी। ऐं सुबुह सुबुह सां हे जूस बि ठाहियो अथई, ड्रिंक अलाए छा छा मिलाए करे, फ्रूट कॉकटेल माशाल्लाह। सो हीअ त बाबा हिते किचन में लॻी पई आहे। 2:45 थिया आहिनि, 3:30 बजे ईंदी आहे 3 पहिरीं जी अज़ान ऐं मां इलाही देरि खां भर्त पई भरियां, टीवी पई ॾिसां। त हाणे मां वेंदमि रेस्ट करणु 3 पहिरीं जी निमाज़ ताईं, उनखां पोइ अलाए छा कंदमि ख़बर न आहे। सो मां चयमि त थोरो ॾिसी त अचां त आख़िर सुराण छा थी करे, थोरी कचहरी करे वठिजे। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं ईअं कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कयां। मिसाल जे तौर ते सभिनी खां पहिरियों त हिते पखा न आहिनि, यानी छतियुनि में पखनि जो पॉइंट या जाइ ई कोन्हे ठहियलु, छो त हिते फुल टाइम AC था हलनि ऐं मां पखे खे ॾाढो मिस थी कयां। ऐं उते बि जदा में बि रहियासीं हफ़्तो, उते बि पखा न हुया ऐं सिर्फ़ु AC हुया। ऐं भई कॾहिं दिलि चाहींदी आहे माण्हू AC न हलाए, तो बि ॾाढी गर्मी आहे हिते, ॾाढी गर्मी आहे, AC खां बग़ैर नथो रही सघिजे। पर इलाही दफ़ा दिलि चाहींदी आहे त AC न हुजे, मां त इलाही दफ़ा बंदि करे छॾींदी आहियां ऐं पखनि जी कमी महसूसु थींदी आहे। ॿियो जेका कमी महसूसु थी मूंखे, उहा थी अटैच बाथरूम जी। हिते जेको अरब कल्चर आहे, जेको ट्रेडिशन आहे, उन में अटैच बाथरूम कोन्हे, कॉमन बाथरूम आहे। इवन जदा में रही आयसि, एॾो वॾो घर हो, उन में बि हेठि मथे कॉमन बाथरूम हुया। त हाणे जेके नवां नवां घर ठहनि था लेटेस्ट, उन्हनि में ठाहिनि था अटैच बाथरूम, पर हूअं हिते रिवाजु न आहे। मतिलबु पहिरियों खां जेको सिलसिलो हले थो त हे घर जेके कुझु साल पुराणा आहिनि त इन्हनि में अटैच बाथरूम न आहे। अजीब थो लॻे ॾाढो। असां त पंहिंजे घरनि में ईअं एॾी विया आहियूं न, ॼण हर भातीअ खे हिकिड़ो बाथरूम अलॻि आहे, पंहिंजो पंहिंजो ज़ाती बाथरूम, वॾी अयाशी हूंदी आहे, लॻे पियो ॾाढा अमीर आहियूं असां पंहिंजे मुल्क में। ॿियो जीअं मां पहिरियों ॿुधायो, खीर चांवर, खीर मानी मिस थी कयां। हिन खीर में मूंखे मज़ो नथो अचे, बहरहाल चांहि त पीणी आहे, हिकिड़ो कप रोज़ पीअण जी मूंखे बि आदत आहे। सो पर ठीकु आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, नेमतुनि जी का कमी न आहे। हर जाइ जो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ो आहे, असां पंहिंजे हिसाब सां पंहिंजे मुल्क में हिरी विया आहियूं। ऐं असांखे निकिते अॼु थिया आहिनि तक़रीबन 14 ॾींहं घर मां, त लॻे ईअं थो ॼण असां अलाए सालनि खां हिते ई हूंदा आहियूं, कोई फ़र्क़ु ई नथो महसूसु थिए न। सो इनशाला जॾहिं वरी अलाह साईं लिखियो हूंदो मोट जो इरादो, त इहो ई आहे त अक्टूबर जे पहिरें वीक में असां वापसि वेंदासीं, पहिरें या ॿिए वीक में, बसि ईअं स्टार्टिंग में इनशाला, अवल ख़ैर। ऐं बाक़ी सुभाणे फ्राइडे आहे, सुभाणे अलाए छा छा प्लान आहे, तारीख़ सां असां ठाहे चुका आहियूं प्लान। त काॾे काॾे वेंदासीं त पोइ वॾियूं वॾियूं वीडियोज़ ऐं वॾा वॾा व्लॉग्स बि ठहंदा, जिते जिते घुमंदमि उते तव्हांखे बि घुमाईंदमि पाण सां गॾु इनशाला। सो सुराण हिन महिल पंहिंजा पास्ता ठाहे कंप्लीट करे चुकी आहे, पर हाणे मूंखां नथो पए त मां उथी वञी चेक करे अचां किचन में त छा कयो अथई। सो मसरूफ़ियत खपे थी, बहरहाल असां मायूं फुल टाइम कमु करण वारियूं आहियूं ऐं मां जीअं पंहिंजे थक जे टाइम ते आरामु करणु मुंहिंजे लाइ ॾाढो लाज़मी आहे। हाणे त यंग एज जी त ॻाल्हि ई ॿी हुई, तॾहिं त मतिलबु आरामु कंदे अजीब लॻंदो त छा राति जो बि सुम्हूं, ॾींहं जो बि आरामु कयूं छा। त हाणे त बाबा आरामु खपे हर कलाक खां पोइ, थोरी थोरी देरि खां पोइ। सो वक़्तु वक़्त जी ॻाल्हि आहे ऐं पंहिंजो सिहत जी तक़ाज़ा आहे, उमिरि जी तक़ाज़ा आहे। त बहरहाल जेतिरो बि कल्ह 2-3 इहे क्लिप्स रिकॉर्ड कया, कुझु अॼु कया, कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे न। त तव्हां सां इहो शेयर कयां थी, अॼु नंढिड़े व्लॉग मां तव्हांखां मोकिलायां थी।
ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत जो, आबाद जो, सभिनी लाइ बेहिसाब दुआऊं। अलाह मुंहिंजो शह रग खां वधीक वेझो आहे, साह जी रग खां वधीक वेझो आहे रब। त दुआऊं जेको दिलि सां कयूं वञनि थियूं उहे क़बूल थियनि थियूं, चाहे केर बि करे, चाहे किथे बि वेही करे। बेशक हीअ पाक सरज़मीन आहे जितां इस्लाम फैलियो ऐं असांजी मुहबत ऐं अक़ीदत आहे सऊदी अरब सां, हिन मुल्क सां, ऐं ख़ासि तौर ते मके मदीने सां। ऐं उते वञी कैफ़ियत बि हिकिड़ी ॿी थी वञे, पर अलाह त जिते किथे वसे थो, रब त हरंदा आहे न। ऐं ख़ासि तौर ते असांजे पंहिंजे साह जी रग खां वधीक वेझो आहे। त दिलि सां दुआऊं जितां बि कजनि उहे अघिजनि थियूं। देरि सवेरा अलाह साईं ज़ाया न कंदो आहे कंहिंजी बि दुआ। ऐं जेतिरो मूंखे यादि थो अचे त मां किथे पढ़ियो आहे त दुआऊं स्टोर थींदियूं आहिनि असांजे लाइ। असां दुआ घुरंदा आहियूं, का शइ असांखे खपंदी आहे, का ज़रूरत हूंदी आहे, असां चवंदा आहियूं अलाह साईं मुंहिंजी मुराद पूरी कर, पर अलाह खे ख़बर आहे त इहा असांजे हक़ में बहितरु न आहे, अलाह न पूरी कंदो। न पूरी कंदो त पोइ उन दुआ जो छा थींदो? उहा दुआ स्टोर थींदी, उहा दुआ हिकिड़ी नेकी थी क़यामत ॾींहुं हिसाब किताब में असांखे कम में ईंदी। या उन दुआ जे बदिले जेका अलाह पूरी नथो करे असांखे कुझु बहितरु अता कंदो, जेको असांजे हक़ में बहितरु हूंदो, जेको रब खे वधीक ख़बर आहे त असांजे हक़ में छा बहितरु आहे। असां त दुनियादार इंसान ऐं ज़ाहिरी शइ था ॾिसूं न, ज़ाहिर में असांखे छा थो खपे, असांजी कहिड़ी ज़रूरत आहे। अलाह बहितरु थो ॼाणे त असांजी कहिड़ी दुआ क़बूल थियण जे लाइक़ु आहे ऐं कहिड़ी न आहे। पर दुआ हर हाल में असांजे हक़ में आहे, फ़ाइदे में आहे, चाहे उहा क़बूल थिए या न थिए, त उहा स्टोर थी असांजे लाइ हिकिड़ी नेकी वधंदी। सो दुआऊं कंदा रहो, जिते बि आहियो दिलि सां अलाह खां घुरो ॿिन्ही जहाननि जी भलाई, अलाह जी फर्मा बरदारी, ईमान जी मज़बूती। जॾहिं ॿिन्ही जहाननि जी भलाई घुरूं था ऐं अलाह जी फर्मा बरदारी घुरूं था त बसि पोइ त ॿेड़ा पार आहिनि न। पोइ छा बचियो बाक़ी घुरण जे लाइ? उन खां पोइ त कुझु आहे ई न। सो जॾहिं ॿिन्ही जहाननि जी भलाई आहे त पोइ हिन दुनिया में बि जेको असांजे हक़ में बहितरु हूंदो अलाह असांजे लाइ उहो कंदो, ऐं अॻे जहान में आख़िरत में बि जेका हिकिड़ी अबदी ज़िंदगी हूंदी उन में बि अलाह असांजे लाइ भलाई कंदो। सो अलाह असां सभिनी जूं दुआऊं क़बूल करे, असांखे भलायूं नसीब करे ॿिन्ही जहाननि जूं, असांखे बसि पंहिंजे नेक बंदनि में शामिलु रखे, उन्हनि बंदनि में जिन सां अलाह राज़ी आहे। सो शल असां सां बि राज़ी रहे। सो मोकिलायां थी मां तव्हांखां अॼु हिन व्लॉग मां। लॻे थो कुझु वधीक ई वॾो थी वियो, मां त नंढो व्लॉग पई सम्झां, पर ॻाल्हाइण महिल ख़बर न पवंदी आहे मूंखे, ऐं मुंहिंजी उहा टीचर जेका आहे उहा शुरू थी वेंदी आहे लेक्चर ॾियणु। सो बहरहाल ख़ुशि जो, आबाद जो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाला असां सुभाणे वरी कंहिं नई वीडियो सां, शायदि ॿाहिरि घुमण फिरण जे व्लॉग सां मिलंदासीं। सो नए व्लॉग ताईं, अगली वीडियो ताईं, अलाह वाही।